मोरो मां जानी जोमाणी जी अव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया। मोरो में 11हीं ऐं 12हें दर्जे जे इम्तिहानी सेंटरनि ते असिस्टेंट कमिश्नर मोरो मोहम्मद मुस्तकीम कुरैशी ऐं DSP मोरो डॉक्टर फ़ाइज़ा सुढर दौरो कयो। हुन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मोरो मोहम्मद मुस्तकीम कुरैशी चयो त मोरो तालुके जे मुख़्तलिफ़ सेंटरनि ते इम्तिहान बहितर तरीक़े सां हली रहिया आहिनि। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे बहितर सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। मोबाइल फ़ोन्स कंहिं बि शागिर्द वटि न आहिनि। उहे सेंटरनि बि इंतिज़ामिया पाण वटि जमा करे बहितर कमु कयो आहे। जॾहिं त DSP डॉक्टर फ़ाइज़ा सुढर चयो त इम्तिहानी सेंटरनि ते पुलिस नफ़री लॻाई वई आहे, जीअं को बि ॿाहिरियों माण्हू कंहिं बि शागिर्द खे कॉपी करणु न पहुचे। पूरी सब डिवीज़न में इम्तिहानी हाल में ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम बहितर कया विया आहिनि। हुन मौक़े ते मेहरान डिग्री कॉलेज मोरो जो प्रिंसिपल अब्दुल गफ़ूर कीरियो ॿुधायो त शागिर्दनि जी मोबाइल फ़ोनूं पाण वटि रखण लाइ गेट ते कलेक्शन पॉइंट ठाहियो वियो आहे, जिते मोबाइल फ़ोनूं जमा करे तलाशी वठी पोइ सेंटर में छॾियो वेंदो आहे।